अॼु असां तव्हांखे अल्लाह जे नेक नबी जो तारीख़ी वाक़ियो ॿुधाईंदासीं। उहो नबी जंहिं 70,000 नबियुनि खे क़त्ल थियण खां बचायो ऐं उहो नबी जंहिंखे अल्लाह पाक बनी इसराइल जी ज़िम्मेवारी ॾिनी हुई। किताबनि जी रोशनी ऐं क़ुर पाक जी रोशनी मां हीअ ॻाल्हि साबित आहे त अल्लाह 1,24,000 नबियुनि खे पैदा फरमायो, पर हिन दुनिया में कुझु ई नबी आहिनि जंहिंजो क़ुर पाक में ज़िक्र मौजूद आहे। नाज़रीन, हज़रत हज़कील अलैहिस्सलाम जंहिंखे अल्लाह पाक हिकु नेक ऐं नरम दिल जो मालिक बणायो। हज़रत हज़कील अलैहिस्सलाम जो हिकु तारीख़ी वाक़ियो अहिड़ो आहे जंहिंजी वजह सां हज़रत हज़कील अलैहिस्सलाम ॾाढो मशहूर थिया। हज़रत हज़कील खां पहिरियां ऐं हज़रत मूसा अलैहिस्सलाम खां पोइ हज़रत यशू बिन नूह अलैहिस्सलाम खे अल्लाह ताला नबूवत खां सरफराज़ फरमायो। पाण अलैहिस्सलाम खां पोइ हज़रत ख़ालिद बिन नूह अलैहिस्सलाम खे रुतबाए नबूवत ते सरफराज़ कयो वियो ऐं पाण खां पोइ हज़रत हज़कील अलैहिस्सलाम आया। हज़रत हज़कील खे इब्न अजूज़ जे नाले सां बि सॾियो वेंदो हो। इब्न अजूज़ चवराणी जी वजह इहा हुई त जॾहिं पाण अलैहिस्सलाम पैदा थिया हुआ त पाण अलैहिस्सलाम जे वालिदा माजिदा काफ़ी पोड़ी थी वई हुई। उन खां अलावा पाण खे हिकु ॿियो लक़ब बि ॾिनो वियो हो जेको ज़ुल्किफ़ुल जे नाले सां मशहूर हो। ज़ुल्किफ़ुल जो लक़ब पाण अलैहिस्सलाम खे उन लाइ ॾिनो वियो त हू पाण पंहिंजो किफ़ालत में करे 7 नबियुनि खे क़त्ल थियण खां बचायो हो। उन खां पोइ पाण अलैहिस्सलाम ते हमलो बि थियो, पर पाण अलैहिस्सलाम अल्लाह जे फज़ल सां ज़ालिमनि जी ॼार मां बची निकिता ऐं सालनि ताईं ज़िंदा रही पंहिंजी क़ौम जे माण्हुनि खे अल्लाह पाक खे हम्द जो इज़हार कंदा रहिया ऐं उन्हनि खे हिदायत फरमाई। हज़रत हज़कील अलैहिस्सलाम जे मशहूर थियण जी वजह कुझु ईअं ॿुधाई वेंदी आहे त काफ़ी मोरखीननि जे मुताबिक़ बनी इसराइल जे हिकु तमामु वॾी जमायत हूंदी हुई जेका हज़रत हज़कील अलैहिस्सलाम जे शहर में रहंदी हुई। किताबनि जी रोशनियुनि में ऐं मोरखीननि जी तहक़ीक़ मां इहा ॻाल्हि साबित आहे त शहर में ताउन जी हिकु वॾी वबा फैलिजी वई। ताउन जी वबा फैलजण सां माण्हुनि जो काफ़ी जानी नुक़सान थियो। हिन सभिनी इहो ॾिठो त असां सभु हिन वबा जे अचण सां मरी रहिया आहियूं, त सभिनी मिली इहो तय कयो त अगरि असां हिते वधीक रहियासीं त असां सभु जो सभु मरंदा वेंदासीं। त उहे सभु जो सभु हिकु वीरान जंगल में हलिया विया ऐं पंहिंजूं ज़मीनुनि खे छॾे हमेशह जे लाइ उन जंगल में पंहिंजो गुज़र बसर कंदा रहिया। अल्लाह पाक जी ज़ात खे इहो अमल नापसंद आयो। अल्लाह पंहिंजो फ़रिश्तो उन जंगल जे तरफ़ मोकिलियो जंहिं हिकु वॾे जबल में लिकी तेज़ आवाज़ सां चयो त मौतन यानी तव्हां सभु मरी वञो। इहो ख़तरनाक आवाज़ ॿुधी उहे सभु हिक ई वक़्त में मरी विया ऐं उहो बि बग़ैर कंहिं बीमारी जे। रिवायत जे मुताबिक़ ॿुधायो वञे थो त उन्हनि मुर्दनि जो तइदाद एतिरो घणो हो जो माण्हू उन्हनि जे कफ़न जो इंतज़ाम बि न करे सघिया ऐं उन्हनि सभिनी लाशुनि खे खुलियल मैदान में अकेलो छॾे आया। 8 ॾींहंनि ताईं उहे सभु लाशूं बिना कफ़न जे पयल हुयूं ऐं उस में सड़ंदियूं रहियूं। तारीख़ में मुफ़स्सिरीननि लिखियो त हिकु ॾींहुं हज़रत हज़कील अलैहिस्सलाम जो गुज़र थियो ऐं हज़रत हज़कील अलैहिस्सलाम खे उन्हनि मुर्दनि जी लाशुनि जी थप आई, जंहिं खां पोइ हज़रत हज़कील अलैहिस्सलाम उन्हनि जी तरफ़ रवानो थिया। जॾहिं पाण अलैहिस्सलाम उते विया त उहो भयानक ऐं ख़ौफ़नाक आलम ॾिठो त पाण अलैहिस्सलाम उतां निकिरी अल्लाह ताला जी दरबार में अची ज़ोरो शोर सां रोअण लॻा ऐं अर्ज़ करण लॻा त ही मुंहिंजा ख़ालिक, ही मुंहिंजी क़ौम जा माण्हू हुआ, उन्हनि खां ॼाणी वाणी जेका बि ग़लती थी हुजे उहे तूं माफ़ फरमा ऐं ही मुंहिंजी क़ौम जेका तव्हां जो हम्द कंदी हुई, तुंहिंजी ज़ात खां घुरंदी हुई, तुंहिंजो सजदो कंदी हुई, उन्हनि खे माफ़ कर। या अल्लाह उन्हनि सभिनी जे बग़ैर मां अकेलो रहिजी वेंदुमि। या अल्लाह मूंखे उन्हनि सां प्यार हो ऐं ही मुंहिंजी क़ौम जा नेक माण्हू हुआ। किताबनि जी रोशनी ऐं हदीसुनि जी रोशनी में इहा ॻाल्हि साबित थिए थी त हज़रत हज़कील अलैहिस्सलाम अल्लाह पाक जे दरबार में दुआ में मसरूफ़ हुआ। अचानक अल्लाह ताला जी ज़ात खे जोश आयो ऐं उन ई वक़्तु पाण अलैहिस्सलाम ते हिकु वही नाज़िल थी जंहिं में लिखियल हो, ए हज़कील, तव्हां इन्हनि हॾनि खे फरमाए छॾियो त ए हॾियूं, बेशक अल्लाह तव्हां खे हुकुम फरमाए थो त तव्हां सभु गॾु थी वञो। जीअं पाण अलैहिस्सलाम इहो फरमायो त उन्हनि हॾनि में चुरपुर पैदा थी वई ऐं हर हिकु मोल जूं हॾियूं जमा थी ढांचो थी वयूं ऐं पोइ अल्लाह पाक जे तरफ़ खां हिकु ॿी वही लथी जंहिं में अल्लाह ताला फरमायो, ए हज़कील, तव्हां फरमाए छॾियो त ए हॾियूं, तव्हां खे अल्लाह जी ज़ात जो ही हुकुम आहे त तव्हां गोश्त पाए छॾियो। इहो ॿुधी उन्हनि हॾनि ते गोश्त चढ़ंदो वियो। उन खां पोइ पाण अलैहिस्सलाम ते अल्लाह जे तरफ़ खां आख़िरी वही नाज़िल थी जंहिं में अल्लाह पाक फरमायो त ए हज़कील, तव्हां उन्हनि मौलनि खे फरमायो त ए मुर्दो, तव्हां अल्लाह जे हुकुम सां उथी पओ। जीअं पाण अलैहिस्सलाम इहो चयो त सभु मौल हिकदमि उथी पिया ऐं उहे सभु जंगल मां निकिरी पंहिंजी ज़मीननि जे तरफ़ हलण लॻा ऐं हमेशह जे लाइ पंहिंजी ज़मीन ते रहण लॻा। पर उन्हनि सभिनीनि ते मौत जो इहो निशान रहिजी वियो त उन्हनि वटि जॾहिं बि को ॿार पैदा थींदो हो उन्हनि जे जिस्म मां हिकु अजीब हवस पैदा थींदी हुई। उहा हवस उन्हनि सड़ियल लाशुनि जी हुई जेका उन्हनि जे अबे ॾाॾे जी मौत जी वक़्तु पैदा थींदी हुई। काफ़ी मुफ़स्सिरीननि लिखियो त जॾहिं अल्लाह पाक जे हुकुम सां उन्हनि 70,000 माण्हुनि खे ज़िंदा कयो वियो त उन्हनि जे ज़िंदा थियण खां पोइ हू जेको बि कपिड़ो पाईंदा हुआ त उहे कफ़न जी सूरत में थी वेंदो हो ऐं क़बर में जंहिं तरीक़े
सां मेरो थी वेंदो हुओ, अहिड़े ई मेराइप उन्हनि जे कपड़नि में थींदी हुई। ई असरात अॼु ताईं उन्हनि यहूदियुनि में मौजूद हूंदो आहे जेके उन्हनि जे नस्लनि मां हुआ। नाज़रीन, यरूशलेम जो अरबी नालो अक़दस आहे, जंहिंखे कदीम मुसनिफ़ आम तौर ते बैतुल मुक़द्दस लिखंदा हुआ। असल में उन मां मुराद हेकुल सुलेमानी हो ऐं बैतुल मुक़द्दस खे यूरोपी ज़बानुनि में यरूशलेम चवंदा आहिनि। बैतुल मुक़द्दस मां मुराद उहो मुबारक घर या अहिड़ो घर जंहिं जे ज़रिए गुनाहनि खां पाक कयो वेंदो आहे।